नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो खां ख़बर ॾींदा हलूं त हथूंगो लॻ ॻोठ जकरो ह्ंङोरजो जे रहवासिन औरतन ॾेवा अमीअ ऐं राणो कोली छोकिरी जी बाज़ियाबी लाइ शहीद चौक खिपरो ते एहतजाज मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन मीडिया अॻियां दाहींदे चयो त असांजी 16 सालनि जी गैर शादी शुदा छोकिरी गंगा खे राति सतार ह्ंङोरजो हुसैन ह्ंङोरजो ऐं असलम राति असां मथां कूड़ी NC दाख़िल कराए, जंहिं बाद असां इंसाफ़ लाइ खिपरो थाणे ते आयासीं त पोयां घर तरसियल असांजी छोकिरी खे साॻिया जवाबदार अगवा करे विया। जॾहिं त मुज़ाहिरीन वटि खिपरो थाणे जे वॾे मुंशी अमीर बख़्श ह्ंङोरो मुज़ाहिरीन वटि पहुची इंसाफ़ जे लाइ ख़ातिरी कराई। खिपरो थाणे ते घुराए नामज़द जवाबदारनि ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल करे वरिती है। सरकारी स्कूल है न, उन्हनि ते शीशो लॻल हो मथे, ठीक है, उन्हनि मां चोरी थी, वो शीशो अलाए केरु कढी वियो आहे। अॻु मां वायर जी चोरी असां ते ॾिनी, असांखे माना को बि असां वरी कदम 15,000 20,000 मुंहिंजे भाउ जो उहो चौकीदार हो, हिन वटि उनजो पगार में हिन रोके छॾियो आहे, ठीक है, चई पगार उन में रोकंदसि, वायर कटाड़ी उन चोरी में, मोटर खजी उहो बि चोरी असां ते ॾिनी। माना ॿियो केरु बि कोन्हे, असां पासे में वेठल हुआ न, असांखे चोर कयईं। पोइ असांजा नाला ॾिना, असां राति आयासीं हिते थाणे ते, पोइ हुते जलाण कोन छोकिरनि खे मूं ॿुधाए छॾियो। पोइ आउं थाणे ते आयो, हिननि इहो ॻाल्हि ॿोल कई हुई, पर असां वरी हिते आयासीं, पोयां खां छोकिरी खजी वई। अला बाबा हाणे ॿियो केरु खणंदो? हुसैन आहे, ॿियो आया सतार, ॿियो पंहिंजो असलम कोली आहे, कोली बाबा संजा अली पंहिंजे दड़े ते वेठा आहियूं, अमीन के पास वेठा आहियूं, कंहिंजा हारी कोने, बिने राज में खायूं था, असीं कंहिंजी कोन था करियूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़